अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ सिंधी थॉट्स चैनल जे तवसु सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण ॻाल्हाइण जे 8 क़िस्मनि मां जंहिं क़िस्म जे बारे में पढ़ंदासीं उहो आहे ज़रफ़। कल्ह पाण फ़इल जे बारे में पढ़ियो हुयो, अॼु आहे ज़रफ़ जा क़िस्म। ज़रफ़ जा 5 क़िस्म आहिनि। देयर आर 5 काइंड्स ऑफ एडवर्ब। त पहिरियों आहे ज़रफ़ ज़मान। जीअं त सभिनी खे ख़बर आहे त लफ़्ज़ ज़मान जी माना आहे वक़्तु। जेके टेंस हूंदा आहिनि, फ्यूचर टेंस, प्रेज़ेंट टेंस, सिंपल टेंस, त टेंस खे असां चवंदा आहियूं ज़मान। ऐं ज़मान लफ़्ज़ जी माना आहे वक़्तु। इंग्लिश में जेको हूंदो आहे न एडवर्ब ऑफ टाइम, उहो उनखे सिंधी में ज़रफ़ ज़मान चइबो आहे। अहिड़ा ज़रफ़ जेकी जुमिले में फ़इल सां लॻनि ऐं उन्हनि मां वक़्त जी माना निकिरे, तिन खे ज़रफ़ ज़मान चइबो आहे। मिसाल, मां अचां थो या मां ईंदुमि, मां हैदराबाद वेंदुमि, त केरु चए न त बाबा कॾहिं, ठीकु आहे, मां उन जा मिसाल बि आहिनि त अॼु, सुभाणे, काल्ह, हाणे, रोज़ानो, महीने, शाम, मंझंदि, सुबुह, साल ब साल मां हैदराबाद वेंदुसि। कॾहिं हैदराबाद वेंदुसि, ठीकु आहे न। त मां सुभाणे हैदराबाद वेंदुसि, मां शाम तव्हां ॾांहुं ईंदुसि, मां मंझंदि ट्यूशन ते वेंदुमि, वग़ैरह वग़ैरह। मतिलबु को बि अहिड़ो जुमिलो जंहिं मां प्रॉपर वक़्त जी ख़बर पए, उनखे ज़रफ़ ज़मान चइबो आहे। उनखां पोइ ॿियो क़िस्म आहे ज़रफ़ मकान। मकान लफ़्ज़ जी माना आहे जॻह, जाइ, ठीकु आहे। इंग्लिश में उनखे चइबो आहे एडवर्ब ऑफ प्लेस। जंहिं जुमिले मां जॻह जी ख़बर पए, अहिड़ा ज़रफ़ जेकी जुमिले में फ़इल सां लॻनि ऐं उन्हनि मां जॻह जी माना निकिरे, तिन खे मकान चइबो आहे। ॿिन्ही डेफिनेशन्स खे कंपेयर कयो। जीअं मां हमेशह चवंदी आहियां त काश इहे सम्झण लाइ जेके हिकु जहिड़ियूं डेफिनेशन्स हुयूं उनखे कंपेयर कयो। सिंपली पहिरीं डेफिनेशन मां वक़्त जी ख़बर पए, ॿी डेफिनेशन मां जॻह जी ख़बर पए। मिसाल आहे हेठि, मथे, अॻियां, पोयां, अंदरि, ॿाहिरि, हेॾे होॾे। मिसाल, कुर्सी पई आहे, किथे पई आहे न, कुर्सी ॿाहिरि पई आहे, फ्रिज अंदरि पई आहे, पखो मथे लॻल आहे, पेन टेबल ते पई आहे। कंहिं बि शइ जी प्रॉपर जॻह जी ख़बर पए त अहिड़ा जुमिला असां ज़रफ़ मकान में काउंट कंदा आहियूं या ॻणींदा आहियूं। उनखां पोइ ज़रफ़ जो टियों क़िस्म आहे ज़रफ़ तमीज़। तमीज़ लफ़्ज़ जी माना खां तव्हां सभई बख़ूबी वाक़िफ़ु हूंदा त तमीज़ लफ़्ज़ जी माना आहे इम्तियाज़, ठीकु आहे। इंग्लिश में उहा आहे एडवर्ब ऑफ मैनर, ठीकु आहे। अहिड़ा ज़रफ़ जेकी जुमिले में फ़इल, सिफ़त या कंहिं ॿिए ज़रफ़ सां लॻनि ऐं उन्हनि मां रीति क़दर जी माना निकिरे, तिन खे ज़रफ़ तमीज़ चइबो आहे। उनजो मिसाल आहे त मस मस, जीअं तीअं, हरू भरू, आहिस्ता, होरियां, तमामु, तेज़, ख़ूबसूरत, ठीकु आहे। उन में मां हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां। मिसाल जीअं इंग्लिश में हूंदो आहे त ही राइट अ लेटर वेरी ब्यूटीफुली, ही रन फास्ट, ही टॉक ग्रेजुअली, ठीकु आहे। त इहा उनजी हिकिड़ी उनजा मैनर्स आहिनि त हू ख़ूबसूरती सां का शइ लिखे थो, आराम सां ॻाल्हाए थो या तेज़ भॼे थो। अच्छा, सिफ़त जी ॾिसो, जीअं फास्ट, जस्ट, इहे एग्ज़ाम्पल्स आहिनि इंग्लिश में ज़रफ़ तमीज़ जा। पर अगरि असां वेरी फास्ट चवंदासीं त वरी इहे डिग्रीज़ में हलियो वेंदो। हिते आहे न अहिड़ा ज़रफ़ जेकी जुमिले में फ़इल ऐं सिफ़त सां लॻनि। त सिफ़त वरी ही रन फास्ट, इट्स अ सेंटेंस ऑफ एडवर्ब ऑफ मैनर, बट जॾहिं इहो थी वेंदो त ही रन वेरी फास्ट, त वरी उहो वेरी सिफ़त में काउंट थींदो। हाणे इहे 3 इलाही मशहूरु मारूफ़ हर ग्रामर जे बुक में तव्हांखे इंग्लिश जा मिलंदा। पर ॾिसो, सिंधी में वरी 5 आहिनि, ठीकु आहे। सिंधी में वरी 2 कहिड़ा एडिशनल कया अथनि त ज़रफ़ नफ़ी या नाकारी। नफ़ी लफ़्ज़ जी माना आहे इनकार। अहिड़ा ज़रफ़ जेकी जुमिले में फ़इल सां लॻनि ऐं उन्हनि मां नाकार या इनकार जी माना निकिरे, तिन खे ज़रफ़ नफ़ी चइबो आहे। मिसाल, न, नको, नकी, कोन। हाणे इंग्लिश में वरी नीदर, नॉर, ठीकु आहे। हाणे इहे त जीअं मां कल्ह तव्हांखे चयो त कुझु वर्ड्स डायरेक्ट इनडायरेक्ट्स में था अचनि, कुझु शयूं इंग्लिश में असां उहे ॿिए पार्ट्स में था पढ़ूं, सिंधीअ में उहे ॿिए में था अचनि। हाणे इहे हिते नीदर, नॉर आहिनि जेके, उहे त इंग्लिश में एडवर्ब जा काइंड्स न आहिनि, पर सिंधी में हीअ एडवर्ब जा काइंड्स आहिनि, ठीकु आहे। त हिकिड़े ॿोली जो पंहिंजो मयार बि त थिए थो न, पंहिंजी बि त जोड़ जक थिए थी न, ईअं थोरी आहे त एज़ इट एज़ इंग्लिश जी ट्रांसलेशन आहे सिंधी ग्रामर। अच्छा, उनखां पोइ वरी 5हों जेको आहे उहो आहे ज़रफ़ हाकारी। हाकारी लफ़्ज़ जी माना आहे हाउकार। अहिड़ा ज़रफ़ जेकी जुमिले में फ़इल सां लॻनि ऐं उन्हनि मां हाकार जी माना निकिरे, तिन खे ज़रफ़ हाकारी चइबो आहे। मिसाल, हाउकार वग़ैरह। मथियां मां जुमिलो न ॾिनो इन लाइ जो तमामु आसान आहिनि, जंहिंखे असां वरी हू बि चई सघूं था डू एंड डज़ जो यूज़। भला ईअं तव्हां सम्झो डू एंड डज़ जो यूज़ या पॉज़िटिव नेगेटिव, ठीकु आहे। त मतिलबु मां सुभाणे हैदराबाद न वेंदुसि, ठीकु आहे। हुन सुभाणे हेॾां अचण जी हाउकार कई आहे, मतिलबु कंहिं शइ जी हामी भरण या कंहिं शइ जे लाइ इनकार करणु। इहे 2 हिकिड़ा माइनर
आहिनि क़िस्म आहिनि या पार्ट्स आहिनि ऐं मथियां जेके आहिनि उहे मेजर आहिनि सिंधी में बि इंग्लिश में बि ज़रफ़ ज़मान ठीकु आहे एडवर्ब ऑफ टाइम ज़रफ़ मकान एडवर्ब ऑफ प्लेस ज़रफ़ तमीज़ एडवर्ब ऑफ मैनर ऐं जीअं ॾिसो इंग्लिश में त पोइ वरी हू अदद वग़ैरह बि अची वञनि था इन में पर उहो सेम वरी सिंधीअ में होॾे सिफ़त थो थिए जेके 3 काइंड में एडिशनल माइनर था थियनि ज़रफ़ इम्तियाज़ में ऐं हिन जो जेको चोथों आहे उहो नाकारी पंजो हाकारी ऐं उमेद आहे त मुंहिंजी हमेशह जी कोशिशि हूंदी आहे त मां तव्हांखे शयूं आसान वे में सम्झायां त मां पूरी कोशिशि कई आहे त तव्हांखे ज़रफ़ जो जेको इहो क़िस्म आहिनि आसानी सां सम्झाए सघां इन हवाले सां कोई बि अगरि कन्फ्यूजन हुजे या को सवाल पुछो त कमेंट्स लाज़मी कंदा सिंधी थॉट्स खे सब्सक्राइब कंदा सिंधी थॉट्स ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु